तव्हां सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम। मां तमामु थोराई थी आहियां क़ाबिल एतिराम साईं मुनवर महेश्वर साहब जी, जिन मूंखे अॼु के मेले में शामिल कियो। खैर महिरबानी। शुरुआत में मेहर अली साईं जी काफ़ी पेश कयां थी ऐं महिरबानी करे तव्हां सभु वेही रहो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। मुख मुर्शिद दा काबा किबला हो, मैं नियत नमाज गुजारा हूँ। सुल्तान बाहू सुल्तान बाहू सुल्तान बाहू साकू मुर्शद मिलिया हो, ते आपे लहसी सारा हूँ।
किथे मेरा ली किथे तेरी सना, किथे मेरा ली किथे तेरी सना। गुस्सा गखियां गुस्सा गखियां किथे जालड़ियां, किथे मेरा ली किथे तेरी सना, किथे मेरा ली किथे तेरी सना। सदके जावा उना उचिया तू, जिना नीविया नाल निभाया। ये बंद करायो। इस सूरत नू मैं जाना खा ऐसे, सारे गरे सा सारे गरे सा सारे गरे सा सारे ग प 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 द 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 सा द प गरे सा सारे ग प द सा द प गरे सा सारे ग प द सा द प गरे सा। इस सूरत नू मैं जाना खा जाना खाते जाने जाना खा जाना खाते जाने जाना खा, सच्चियां खाते रब दी शाना खा, सच्चियां खाते रब दी शाना खा। इस शाना तू शाना शाना तू शाना सब बनिया, किथे मेरा ली किथे तेरी सना, किथे मेरा ली किथे तेरी सना। सर काट के कुर्बान करूं वो भी साहिब तेरा। अज सिख मित्रां दी वधेरी अजे रे ग पद सा रे ग पद सा रे ग पद सा रे ग पद सा पद सा रे ग पद सा पद सा रे ग पद सा 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 पद सा। अज सिख मित्रां दी वधेरी क्यों दिलड़ी उदास गणेरी, क्यों दिलड़ी उदास गणेरी। लूलू विच शौक चंगेरी, लूलू विच शौक चंगेरी। अज नैना लाइया नैना लाइया क्यों जड़िया, किथे मेरा ली किथे तेरी सना, किथे मेरा ली किथे तेरी सना।
चंद्र बदल शानी मत चमके लाट नूरानी मत चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी चिट्टे नंद मोती दे आनंद मोती दे इन लड़ियां किथे मेरा ली किथे तेरी सना किथे मेरा ली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां किथे मेरा ली किथे तेरी सना किथे मेरा ली किथे तेरी सना। ज़ैन शाह ताजरी जो कलाम पेश कया थी। हम मुझे होश की दुनिया में तमाशा न बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बन अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना तूने दीवाना बनाया तो मैं
जी उते भी ॿुधायूं अॼु वरी महबूबा सां सिंध जो कलाम पेश कयूं था। तारीखन ते तहज़ीबन ते तारीखन ते तहज़ीबन ते ताज़ीरन ते सिंध सोचे थी 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 तारीखन ते तहज़ीबन ते तारीखन ते तहज़ीबन ते ताज़ीरन ते सिंध सोचे थी 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 सिंध सोचे थी। सिंध सोचे थी 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 सिंध सोचे थी। हिन सिंध जे सूफ़िन संतन जी हिन सिंध जे सूफ़िन संतन जी तासीरन ते सिंध सोचे थी 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 सिंध सोचे थी। जी जी उस्ताद बुखारी मुनवर मैसर साहब जी फरमाइश थे उस्ताद बुखारी जो कलाम ऐं नासिर तो साहब जे लाइ ज़ोरदार ताड़ी थी वञे मुनवर साहब जे लाइ ज़ोरदार ताड़ी थी वञे।
अहिड़ा मेला रोज़ लगंदा रहन। ये लगोर से खापो, ये लगोर से खापो, खिलण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो। ये लगोर से खापो, ये लगोर से खापो, खिलण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो। मसे मसे मशहूर थिसे, तपी तपी तंदूर थिसे, मसे मसे मशहूर थिसे, लिकी 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 जो लोग लिखण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो। मिलियो न तुझेड़ो कवर ॾिसण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो। उस्ताद के उगण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको मिलो। ये लगोर से खापो, ये लगोर से खापो, खिलण जो मौको मिलो अजवरी महबूब सा मिलण जो मौको
कीअं लॻो तव्हांखे रेशमा जो ही कलाम जेको सॼो साल तव्हांखे यादि रहंदो, सॼो साल न विसरंदो तव्हां खां, ऐं तव्हांजे कननि में गूंजंदो रहंदो, जीअं धमालूं गूंजंदियूं रहंदियूं आहिनि ईअं ई कलाम तव्हांखे गूंजंदो रहंदो। बसि हाज़रीन, हाणे उन ॿिनि शख़्सियतुनि खे घुराईंदुसि। हिकिड़ी शख़्सियत जंहिं सॼो ई मांडराण मचायो आहे ऐं कलंदरी धमाल यानी रक़्स, मुंहिंजे ख़्याल में हुनजो रक़्स पंहिंजो हिन सॼे मेले ते हावी रहियो ऐं हर धमाल ते हू पाण रक़्स कंदो आहे। हिकिड़े सूफ़ी घराणे सां हुनजो तालुक़, उन सूफ़ी घराणे जो तालुक़ जंहिंजो नालो वठंदुसि मां, उहा पाक दरगाह आहे। हादी गम कुसार रहमतुल्लाह अलैह, उनजो चश्मो चिराग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे मेले ते जॾहिं साईं आयो, 40-50 फनकार हूंदा, साईं जो 100 फनकार करे छॾियो, जेको फनकार अचे उनखे गारायो। सुगड़ 50 हूंदा, साईं 100-150 ते पहुचाई लिस्ट। सविनर तमामु ख़ूबसूरत किताब जेको छपजे कलंदर लाल शहबाज़ ते, जेको लिखे अदीब, साईं चयो त उहो छपराइणो आहे तव्हांखे। हिन साल बि हिकिड़ो किताब मेला कमेटी न छपरायो, साईं खे अर्ज़ु कयुमि साईं सेवण जूं दरगाहूं छपरायो, चई खणी अचु छपरायो वञी ऐं पब्लिशर खे ॾे। त साईं कलंदर लाल शहबाज़ जे मेले ते हिकिड़ो ॾींहुं अॻु में बोदले सरकार जो जेका मेहंदी रस्म थींदी आहे उनजो बि रूह रवां आहे। कलंदर लाल शहबाज़ जे मेले में बि साईं हर साल हूंदो आहे। त गुज़ारिश कबी सेक्रेटरी रेवेन्यू ऐं सूफ़ी मंश इंसान ऐं मेले जे रूह रवां साईं मुनवर अली मैसर साहब खे त पाण स्टेज तशरीफ़ खणी अचनि। उन सां गॾु तालीम दोस्त, इल्मु दोस्त ऐं असांजे कलंदर लाल शहबाज़ जे मेले ते कई दफ़ा आयल सेक्रेटरी तालीम बि रही चुको आहे साईं। हाणे सीनियर बोर्ड ऑफ रेवेन्यू साईं काज़ी शाहिद परवेज़ साहब खे गुज़ारिश आहे त तशरीफ़ खणी अचनि ऐं हिन मेले जी जे टी धमाल ते दुआ जा 2-4 लफ़्ज़ तव्हां सां वंडनि। उस्ताद बुखारी जीअं ई शुरूआत थी आहे मेले जी, त उस्ताद बुखारी हले पियो, खाक बुखारी तोते थदड़ी माक वसे, खाक बुखारी तोते थदड़ी माक वसे, शोला पिया था निकिरनि तुंहिंजे शेरनि मां। उस्ताद बुखारी चए थो अगियार सां इक़रार उहो कीअं थींदो, अगियार सां इक़रार इहो कीअं थींदो, ऐं यार खां इनकार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारीअ खे खणी दफ़न कयो धरतीअ खां मगर धार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारी लाइ ताड़ियूं। मां हिन वक़्तु साईं काज़ी शाहिद परवेज़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त मेले जी पुॼाणीअ ते पाण तव्हां सां मुखातिब थियनि। काज़ी शाहिद परवेज़ साहब, सीनियर बोर्ड ऑफ रेवेन्यू। वलियन जा अक़ीदत मंदो, अस्सलाम वालेकुम। मुझे लाइ अॼु वॾो एज़ाज़ आहे जो मुनवर महसर जे सॾ ते मूंखे हिन अज़ीम कॉन्फ्रेंस में ऐं हिन प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो मिलियो आहे ऐं तव्हां सभिनी खे मुखातिब थियण जो मौक़ो मिलियो आहे। मुनवर साहब जी वॾी महिरबानी, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हीअ जेका काइनात आहे इन जा 2 रूप आहिनि। हिकिड़ो त उहो रंग आहे जेको असां ऐं तव्हां जे साम्हूं आहे, जंहिं काइनात जे सिलसिले में असां जीऊं था, खाऊं था, पीऊं था, वॾा थियूं था, औलाद थिए थो, उन जी तालीम हासिलु थिए थी, उन खां पोइ असां पोढ़ा थियूं था, वरी मरी था हलिया वञूं। इहो असांजे काइनात जो हिकिड़ो मादी वजूद आहे जंहिंखे असां ॾिसूं था, तव्हां ॾिसो था, असां ऑब्ज़र्व करियूं था, तव्हां ऑब्ज़र्व करियो था। पर हिन काइनात जी हिकिड़ी ॿी रम्ज़ आहे, हिकिड़ो ॿियो रूप आहे, हिकिड़ी ॿी नई काइनात आहे जेका अज़ल खां वठी हले पई ऐं अबद ताईं हलंदी रहंदी। उहो असांजो हिकिड़ो रूहानी सिलसिलो आहे। इहो काइनात जो हिकिड़ो अहिड़ो रंग आहे जेको असां ऐं तव्हां शायदि असां महसूसु करे सघूं था। हीउ जेको अॼु जो प्रोग्राम मुनवर महसर रथियो आहे, या 2 साल अॻु में, वरी पोएं साल, वरी हिन साल, ऐं हमेशह इंशा अल्लाह ताला हर साल ही प्रोग्राम थींदो रहंदो। हिन प्रोग्राम में
असांजे मादी वजूद जो असांजे रूहानी वजूद सां सिलसिलो जुड़े थो। असांखे ख़बर पवे थी त हीउ जेको असांजो मादी वजूद आहे इन जी बुनियादु छा में रखियलु आहे, असांजी बुनियादु रूह में रखियलु आहे ऐं उहो ई असली ऐं अबदी सिलसिलो आहे जंहिंसां असांजो तालुक़ु जुड़े थो। तव्हां जेके नौजवान नस्ल आहियो उहे भली इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे एज में रहो था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे एज में रहो था, पर तव्हां जूं जड़ूं जेके आहिनि उहे हिन रूहानी सिलसिले में पियल आहिनि ऐं जेकॾहिं तव्हांजो पंहिंजे जड़नि सां तालुक़ु आहे त तव्हां सम्झो त तव्हां वधी वण थींदा। पर जेकॾहिं तव्हांजो जड़नि सां तालुक़ु टुटी वियो त पोइ चाहे तव्हां साइंटिस्ट थी वञो, चाहे तव्हां नोबेल इनाम वठी छॾियो, पर तव्हां जूं जड़ूं कमज़ोर रहंदियूं, तव्हां मथाछरा हूंदा, तव्हां मथां हूंदा, शैलो हूंदा। तव्हांजी पर्सनैलिटी में डेप्थ तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां जूं जड़ूं हिन पाताल में मिलियल हूंदियूं ऐं इहो पाताल जेको आहे असां रूहानी रम्ज़ आहे जंहिंजो सिलसिलो अॼु जो प्रोग्राम जोड़े थो। ऐं हिते फ़नकारनि खे बि ॿुधी रहियो आहियां, हिन प्रोग्राम जा ॿिया बि सिलसिला थिया आहिनि। पहिरियों जॾहिं प्रोग्राम थियो तॾहिं बि आउं हिन में शरीक थी सघियो हुउसि, लास्ट ईयर न अची सघियो हुउसि, पर इनशा अल्लाह ताला जेसीं ताईं हयाती वफ़ा कई इनशा अल्लाह ताला मुनवर मैसर ऐं पोइ हीअ काइनात जेसि ताईं रहंदी पोइ लॻ ईंदा वेंदा ऐं इहो सिलसिलो इनशा अल्लाह जारी रहंदो। जेसीं ताईं मूं में तौफ़ीक़ आहे इनशा अल्लाह ताला हिन प्रोग्राम में ईंदो रहंदुसि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो मूंखे तहमुल सां ॿुधो। अल्हम्दुलिल्लाह हीअ सूफ़ियनि जी सिंध आहे, हीअ सरज़मीन मोहबत जी आहे ऐं हीअ हैदराबाद शहर जेको आहे हीअ सकाफ़त जो मर्कज़ आहे, सिंध जे सकाफ़त जो मर्कज़ आहे। हिन शहर में असां जिते वेठा आहियूं असां खां कुझु फ़ासिले ते लाल शहबाज़ कलंदर जेके हुते उन्हनि जो वजूद आहे ऐं हू असुल में हिते वेठा आहिनि। ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हुते मखदूम मोहम्मद ज़मान लोहारी वारो, ही कोटड़ी बाबा सलाह, जिते तव्हां शाह इनायत, जिते तव्हां वेंदा सिंध जे ॻोठ ॻोठ में, शहर शहर में, रस्ते रस्ते ते तव्हांखे सूफ़ी सूफ़ी नज़र ईंदा। हीअ मोहबत जी ज़मीन आहे, हीअ सिंध सूफ़ियनि जी ज़मीन आहे, हीअ इश्क जी ज़मीन आहे। हिन में रूहानियत आहे, हिन में तालुक़ु आहे पंहिंजे रब सां, हिन में तालुक़ु आहे दिलियनि सां, हिन जो तालुक़ु आहे रूह सां। इहो रूह जो सिलसिलो, इहो मोहबतनि जो सिलसिलो इनशा अल्लाह सदा सलामत रहे, असांजी सिंध हमेशह सलामत रहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। सर थैंक यू सर, वॾी महिरबानी सर। काज़ी शाहिद परवेज़ साहब, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मोहम्मद व अला आलि मोहम्मदिन। सभिनी ख़वातीन हज़रात खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद हक़ मौजूद। हिकिड़ो मिंट वठंदुमि, सिर्फ़ु हिकिड़ो मिंट वठंदुमि। तव्हां सभिनी खे ॾिसी करे एॾी दिलि ख़ुशि थी थिए त सिंधी माण्हू केॾा सुहिणा आहिनि, एॾा सुहिणा आहिनि, यकीन कयो एॾा सुहिणा आहिनि। जॾहिं सिंध सुहिणी आहे तेॾा हुनजा माण्हू सुहिणा आहिनि। लिहाज़ा मतिलबु त तव्हांखे ॾिसी दिलि बाग़ बहार थी करे, हे सभु शइ तव्हांजे लाइ कंदा आहियूं। हिकु त करण वारा तव्हां हो, सची हक़ीक़त इहा आहे, करण वारा तव्हां हो, असां छड़ो तव्हांजी ख़िदमत करण वारा आहियूं। मां सिर्फ़ु तव्हांजो वधीक टाइम न वठंदुमि, ॿ तव्हां खां नारा हणाईंदुमि ऐं उन खां पोइ वरी साॻियो सिलसिलो जारी रखांसि। नारे सिंध, नारे हैदरी। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। बसि हाज़रीन, हाणे वरी खिल भोग तरफ़ ईंदासीं ऐं शेख अयाज़ जी सिटुनि सां उनखां पोइ तव्हांजे साम्हूं अयाज़ जी हिन सिटुनि सां हिकु मज़ाया फ़नकार खे घुराईंदुसि जेको तव्हांखे खिलाईंदो। शेख अयाज़ चवनि था, ए सीर मुई आओ हली आओ हली आओ, तू नाही त ही चंग चढ़ो चंड न ॾे सा, मूं सिंध ॾिठी हिंद ॾिठी सच चवण लाइ, हिकु शेख अयाज़ ॿियो न ॼणियो वाह किथे माउ। त तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में ईंदो मंज़ूर चांडियो। हिकिड़ो लथी वियो बसि, हिकिड़ो। दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां ॿ आवाज़ ॿुधा हूंदा, लेडीज़ ऐं जेंट्स, पर मां तव्हांखे ॿुधायां थो टे आवाज़, लेडीज़ जेंट्स, उन खां पोइ वरी हाय हाय।
मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोना साईंया मां मोहब्बत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया तूं दिल दे तूं दिल दे तूं दिल दे मूंखे दिल भर मां चाहत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया मां मोहब्बत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया तूं दिल दे तूं दिल दे तूं दिल दे मूंखे दिल भर ओ मां आशिक तुंहिंजो आहियां मां मोहब्बत तुंहिंजी आहियां मां चाहत तुंहिंजी आहियां मां मोहब्बत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया तोखे अख में कक पंजीरो मूरे साथ कढियो तोखे अख में कक पंजीरो मूरे साथ कढियो मूरे साथ कढियो तोखे कक बि न संदी आया तोखे कक बि न संदी आया ओ सोना साईंया तूं दिल दे तूं दिल दे तूं दिल दे मूंखे दिल भर मां चाहत तुंहिंजी आया मां मोहब्बत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया इहा ॿ आवाज़ टियों आवाज़ कहिड़ो हसण ला मुंहिंजो ए गुल फुल ओला डल ॾाढा ॾींहं लाया रण ला मुंहिंजो ए गुल फुल ओला डल ॾाढा ॾींहं लाया सखर शहर मां दादू शहर मां हैदराबाद शहर मां ओला डलवा मिल मोसा रण ला मुंहिंजो ए गुल फुल ओला डल ॾाढा ॾींहं लाया रण ला मुंहिंजो ए गुल फुल ओला डल ॾाढा ॾींहं लाया हाय हाय सदके वञाए कुझु ॾेई वञे कुझु वठी वञे कुर्बान वञाए कुकुड़ कुतो ऐं ॿिली जी वेड़े मुंहिंजो उस्ताद आहे हिन खां मां कुझु सिखियो आहे उहो हाज़िर आहे कुकुड़ कुतो ऐं ॿिली जी वेड़ पाण में विढ़नि था ॿिली जो चक लॻे थो कुते खे कुतो कीअं भॼंदा था पहिरियां कुकड़ मियाओ मियाओ इहा आहे जानवरनि जी वेड़ इन वरी प्यार बि हूंदो आहे ख़ुदा रा सिंधी माण्हू में छो वेड़ूं हीअ असां लाइ सबक़ु आहे हाणे ॿिली ऐं कुते जो प्यार मला त फरमायो ॿिली कुते खे छा थी चए मियाओ 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 छा थी चए मां अचां गौर सां मियाओ 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 कुतो छा चएसि टांगे जो आवाज़ पर ॿेरां घोड़ो आखिरी शेर पढ़ी जान वॾो आहे पर हेॾां दावो आहे छा कयूं आखिरी शेर पढ़ी मां पंहिंजी जाइ वठंदुसि चांदनी चांद से होती है सितारों से नहीं चांदनी चांद से होती है सितारों से नहीं लड़कियां गंजों पे मरती हैं वालों पे नहीं कौन कहता है महबूब मेरा गंजा है कौन कहता है महबूब मेरा गंजा है कभी चांद के सर पे बाल देखे हैं दूर से देखा अंडे उबल रहे थे दूर से देखा अंडे उबल रहे थे करीब जाके देखा गंजे उछल रहे थे दोस्तों मेहरबानी मंज़ूर चांडी लाइ ताड़ियूं थियण घुरिजनि हिकिड़ो हिन लाइ ज़ोरदार ताड़ियूं हिन जो मथो ॾिसो जोड़े साइकिल जी सीट महिरबानी कादर बख़्श मिठो जहिड़ा अहिड़ा खिलाईंदड़ माण्हू हुजनि ऐं तव्हां पहिरीं सभु तव्हां पंहिंजे लाइ ताड़ी वॼायो सभु पंहिंजे लाइ वॼायो हाणे इन्हनि सिटनि सां
हिकिड़ो फनकार अहिड़ो था घुरायूं, दिलि मां हमेशह दुआ थी निकिरे त सुखिया सताबा हुजनि, खेनि कोसो वाह न लॻे, शल खैन कुशिन जा खरार मिलनि, शलतिन जे मासूम चेहरनि ते मुर्कूं हुजनि, शलतिन जे अङण ते मोर पिया रक़्स कनि, सरतियूं सेरा चवनि, जेॾियूं झूला झूलनि, ऐं सुगड़ कचेरियूं केच कनि, ऐं माई भाॻीअ जे सुरीले सुर जहिड़ा आवाज़ फिज़ा में पिया गूंजनि, तरायूं तर थियनि, बादल भरिजी अचनि, हर जा सावा गाह फुटनि, जाॾे काॾे रंगीला रंग रचनि, मारूड़नि ॾे, सांगीड़नि ॾे, ॾोधीड़नि ॾे, ऐं सूफ़ी मेड़े वारनि ॾांहुं ख़ैर ई ख़ैर हुजनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में बरकत फ़क़ीर। हेलो, 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 साईं मुंहिंजा तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम, या अली इस्लाम मदद हक़ मौजूद, सदा सलामत शादाबाद हुजो। मुंडो साहब वॾी महिरबानी, अल्लाह तव्हांखे सलामत शादाबाद रखे, इहो सदाईं ख़ुशियूं कंदा रहो ऐं ख़ुशियूं ॾींदा रहो। हिते मुंहिंजे ख़्याल में ऐं सोचे कुझु ॿियो आयो हुउसि, पर हिते उस्ताद बुखारी खे पसंदि करण वारा तमामु मूंखे घणा पिया नज़र अचनि। जेकॾहिं इजाज़त हुजे त हिकिड़ो बुखारी जो गज़ल तव्हांजी नज़र थो कयां। हेलो, जन्नत ब उहा जाए, चए तो मुंहिंजा महबूब जिन जॻह ते रही थो सा जॻह बि जन्नत आहे, ऐं जिनी माण्हुनि सां तूं मिली थो। जन्नत ब उहा जाए जित तूं टिलंदो हूंदे, से जन्नती हूंदा जिन सां तूं मिलंदो हूंदे। दोज़ख जो हां बिठरी पवंदो हूंदो, उन ॾांहुं जे निहारे तूं खिलंदो हूंदे। आहां कावड़ कई कावड़
पुछो छिनी धार कयो असां ॾाढो लुछो भले ॻोठ सॼे खां ॻाल्हि पुछो इहो हाल कंदो हर ॿुढो ऐं बचो। एॾा ध्यानु मूं ॾे हुजे सभिनी जो। हो की सकेला कयई की सकेला कयई हुस्न जे अंध ते बाहबारे छॾी हाम जे हंद ते गैर जे पंध ते पेर तुंहिंजा ॾिठम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र जियो जिन खे चयम जियो जिन खे चयम झिणक तिन खां मिलियम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र। साथी मिलिया जून जे सिज जियां ॻोठ वारा जलिया खार खाई खिलिया खार खाई खिलिया जाई ख़बर ॿुधम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र जियो जिन खे चयम झिणक तिन खां मिलियम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र। दुखारे दुखारे धिकारे वया गीत जिन लाइ बुखारी गीत जिन लाइ बुखारी पुकारे लिखिया से दुखारे दुखारे धिकारे वया नैण जिन लाइ भिनम आए नैण जिन लाइ भेनम से मथाई खिलियम चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम चोट
ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र चोट ॾाढी रस्म पर कयम दल गुज़र। बिस्मिल्लाह साईं, महिरबानी। जी जिन खे चयुमि झिणक तंहिंखां मिलियमि चोट ॾाढी रसियमि। उस्ताद बरकत अली लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ऐं जीअं सवेर अनवर सागर ॻाल्हि कई सेवण जे मेले जी, त उते जॾहिं लिस्ट रागिन जी ठहंदी हुई त 50 फनकारनि खां पोइ 100 फनकार थी वेंदो। अॼु बि हिते इहो ई सिलसिलो हले पियो। एॾा फनकार, खोड़ सारा फनकार आहिनि जिन जा नाला हींअर वधंदा पिया वञनि। असां शॉर्ट लिस्ट कयूं पिया ऐं पोयां ड्रामो, स्टेज ड्रामो बि तयारु आहे। सो हाणे जल्दी जल्दी वाइंड अप कयूं पिया, अॻे हलंदासीं ड्रामे मां। त हाणे मां जंहिं फनकार खे घुराईंदुमि उस्ताद हामी जे हिन शेर सां, त उल्फत जे रवायत खे बचाइणु घुरिजे, उल्फत जे रवायत खे बचाइणु घुरिजे, सॼण सां बहरहाल रहाइणु घुरिजे। हू पाण निभाइण न निभाइनि हामी, बसि पंहिंजे तरफ़ खां त निभाइणु घुरिजे। अव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ही उस्ताद घराणे जो हिकिड़ो जूनियर नौजवान आहे जेको सिखिया पियो वठे। उस्ताद यूसुफ जो शागिर्द आहे, जूनियर उस्ताद मोहम्मद यूसुफ। अव्हांजे भरपूर ताड़ियुनि में सभिनी खां पहिरीं मोहम्मद यूसुफ जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। ला 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 हो ला म्या सजण वही साणे कहे अणासी विसरे हे फितनी खे हो वतन जिनी विसारियो परचन शाल पवार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार। बन भरी आही आला बन भरी आही आला सतर का जसतार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मुसा परचन शाल पवार।
वठड़ा मीय मली रते मियाँ वठड़ा मीय मली रते मियाँ तण तण कन्न तवार ढोल्या मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारो मूसा परचन शाल पवार दियो शाह पदनी सबा पद दमा म प प ग ग म म रे ग ध प द म प प ग म म रे ग रे सा सा रे ग ग ग रे ग म ग म प म प द प द नि ध नि सा रे ग रे सा नि ध प म ग रे ग रे सा अदियो शाह लतीफ जवे मियाँ सारा वेठी संगार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार ओ परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार ओ परचन शाल पवार ढोल्या मारू मूसा परचन शाल पवार ही हुयो जूनियर उस्ताद मोहम्मद यूसुफ सचल साईं जो सिटू आहे न त मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया के निवड़ी पढ़न निमाज़ूं किन मंदिर वसाया ओडो की न आया अकुल वारा इश्क जे सचल जे सिटुनि सां हिन वक़्तु वरी हलूं था आदि पाक हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं आदि पाक गमगुसार दरगाह जो हिकिड़ो अहम फनकार जंहिं हिन दरगाह जे साम्हूं अॼु शाम बि ॻायो ऐं लास्ट ईयर में बि जेको टी धमाल थी उन ते हुन धमाल बि ॻाई ऐं सूफ़ियाणो कलाम बि ॻायो त भरपूर नमूने आजिया कंदा रियाज़ अब्बासी दोस्तों हिन वक़्तु असांजे हिन महफ़िल में सिंध जी बल्कि पाकिस्तान जी मशहूर फनकारा शनीला अली पहुची वई आहे शनीला अली लाइ तड़पूर ताड़ियूं
हक़ मौजूद या अली मदद। जड़ो हाल हिकिड़ो भरपूर नारो ॿुधायो, नाराए हैदरी। सिफ़त सिफ़ाती ऐनो इस्बाती अला जोड़म कुल ज़मो कुदरत। हक़ हक़ानी सूरत इंसानी मां ठाहे हमो हैरत। सारी वहदत कसरत मझों उलाब इज़हार कयुम। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। नज़र असांजी आहे कीमिया, नाम धराय में रहम रहीमा। नज़र असांजी आहे कीमिया, नाम धराय में रहम रहीमा। छा कंदासीं मारे पारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। बस्ती टिकाणो हर हंध आहे, ज़ाती ज़िकिर ॾिस तूं काहे। बस्ती टिकाणो हर हंध आहे, ज़ाती ज़िकिर ॾिस तूं काहे। लाया मने खुदाय में नारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। ऐं असां में ॾिस तूं अड़ाए, चंके करी तूं ख़्यालो लड़ाए। ऐं असां में ॾिस तूं अड़ाए, चंके करी तूं ख़्यालो लड़ाए। लाए ॾिस मौज मस्ती जामा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो। असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। हर शइ मंझि शामिल आहियूं, कई कुदरतूं ठाहियूं। हर शइ मंझि शामिल आहियूं, कई कुदरतूं ठाहियूं। आहियां फ़क़ीर ओलाब सोभारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा, असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा। वो मारियूं अनले हक़ नारो।
असां महबूब आहियूं ख़ूब नज़ारा 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 ही हो रियाज़ हुसैन ऐं जेके